गाड़ी में काफ़ी ॾींहंनि खां पोइ हिकु बादशाह जो किस्सो खणी अव्हां जी ख़िदमत में हैदर क़ादरी हाज़िर थियो आहे। अस्सलाम वालेकुम। बादशाह सुल्तान महमूद गज़नवी हिकु दफ़े पंहिंजे बिस्तर ते निंड करे रहियो हो। हुनखे निंड न पई अचे। काफ़ी देरि लुछ पुछ खां पोइ हू उथियो ऐं हुन पंहिंजी सल्तनत में इहो चयो त शायदि अॼु किथे को ज़ुल्म थियो आहे ऐं असां फ़रियाद रसी न करे सघिया आहियूं। इन जे करे मूंखे निंड नथी अचे। वञो इलाइक़े जो चपो चपो ॻोल्हे अचो, किथे बि जेकॾहिं को फ़रियादी मिले त हुनखे मुंहिंजे दरबार में वठी अचो। हुकुम ते अमल थियो। सभु माण्हू निकिता ऐं राति राति में हिननि इलाइक़े जे चपे चपे ते ॻोल्हियो, पर हिननि खे को बि फ़रियादी न मिलियो ऐं वापसि मोटी अचे बादशाह खे अर्ज़ु कयनि त बादशाह सलामत, तव्हांखे निंड जो को ॿियो सबबु थी सघे थो त नथी अचे। बाक़ी अहिड़े क़िस्म जो न असांखे को फ़रियादी मिलियो आहे, न ई को लॻे थो त किथे को ज़ुल्म थियो आहे। साॻियो बादशाह वञी पंहिंजे बिस्तर ते सुतो ऐं वरी हिन निंड जी कोशिशि कई, त बि हिनखे निंड न आई। लुछ पुछ उनखां पोइ पाण उथियो ऐं आम माण्हुनि वारो लिबास पहिरे अकेलो ई निकिरी पियो। अकेलो निकिरण खां पोइ हिन जे पंहिंजे ई महल जे पोएं पासे खां हिकु ग़रीब जी झोपड़ी हुई। उन झोपड़ी मां हिकु शख़्स दुआ घुरी रहियो हो, जंहिंजो आवाज़ु ॿाहिरि ताईं अचे पियो त या अल्लाह, गवाह रहिजांइ, बादशाह सलामत पंहिंजी सल्तनत में आरामी हुयो ऐं मूंसां वॾी वेदन हुई, मूंसां वॾो ज़ुल्म हुयो। इहो ॿुधंदे ई बादशाह सुल्तान महमूद गज़नवी हुनखे आवाज़ु ॾिनो त तुंहिंजो आवाज़ु, तुंहिंजी दाह बादशाह ॿुधी वरिती आहे। ॿाहिरि निकिरी मूंखे ॿुधाए तोसां छा मसइलो आहे। हमरा ॿाहिरि निकिरी आयो, ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयईं, तव्हांजी दरबार मां हिकिड़ो शख़्स रोज़ु राति जो घिरी मुंहिंजे घर में मुंहिंजी घरवारी ते ज़ुल्म ऐं ज़्यादती थो करे, तशदुद थो करे। तव्हां बादशाहनि जा माण्हू जेकॾहिं असां सां विढ़ंदा त असां में एतिरी ताक़त कोन्हे का बादशाह सलामत त उन सां विढ़ी सघूं। सुल्तान महमूद गज़नवी खे ॾाढो गुस्सो आयो। हुन पुछा कई त छा तूं उनजो नालो सुञाणी थो त केरु आहे, ख़बर आहे तोखे? चई, न, मूंखे नाले जी ख़बर न आहे त केरु आहे, न ई मां हुनखे सुञाणां थो। ईंदो मूं वटि रोज़ु आहे। चई, ठीकु आहे, जेकॾहिं सुभाणे तो वटि अचे त सभ खां पहिरियां तूं मूं ॾे दांह खणी ईंदे। ऐं हिनखे पंहिंजे दरबार सां मिलाए छॾियो त जेकॾहिं हीउ शख़्स जहिड़े वक़्तु बि अचे ऐं मां कहिड़ी बि हालति मुंहिंजा खणी नमाज़ पढ़ी रहियो हुजां त बि तूं मूंखे ॿुधाईंदे। ॿियो ॾींहुं थियो, उहो शख़्स साॻियो ई ग़रीब जे घर में घिरियो, उनजी ज़ाल ते तशदुद ऐं ज़्यादती शुरू कई। हीउ हमरा सिधो बादशाह जी दरबार में दरबान खे शिकायत कई। दरबान बादशाह खे ॿुधायो। बादशाह सलामत तलवार खईं ऐं पंहिंजा माण्हू तयारु कया ऐं सभ खां पहिरियां हुन शख़्स खे चयो, तूं पंहिंजे घर वञ, घर वञी पंहिंजे घर जा ॾीआ विसाए ऐं ऊंदहि कर। हीउ हमरा तकिड़ो वियो, हुन ॾीआ विसाया, हुन पंहिंजे घर में ऊंदहि कई ऐं बादशाह सुल्तान महमूद गज़नवी पंहिंजे माण्हुनि सां गॾु निकितो, उन घर में पहुतो। ऊंदहि में उन शख़्स खे पकिड़े सभ खां पहिरियां तलवार हणी सरकलम करे छॾियो। उनखां पोइ हुकुम जारी कयो त ॾीआ ॿारियो। ॾीआ ॿारिया। ॾीआ ॿारण खां पोइ सजदो कयो। सजदे करण खां पोइ बादशाह उथियो ऐं चयईं त मूंखे बुख लॻी आहे, उन शख़्स खे तुंहिंजे घर में का खाइण जी शइ आहे? हुन अर्ज़ु कयो, बादशाह सलामत, असां सवेर ई खाई छॾींदा आहियूं। अहिड़े क़िस्म जो तव्हांजे लाइ त को मूं वटि इंतिज़ामु न आहे। चई, कुझु बि ॾिस आहे। सुकल मानी पई, उहा बादशाह सलामत आली करे पाणी में खाधी। ग़रीब शख़्स ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयो, बादशाह सलामत, टे शयूं मूंखे सम्झ में नथियूं अचनि, छा माजरो आहे? हिकु त तव्हां मूंखे ॾीआ विसाइण लाइ हुकुम कयो त ऊंदहि कर, हिकु ऊंदहि सम्झ में न आई। ॿियो, ॾीआ ॿारण खां पोइ तव्हां ज़मीन ते सजदो कयो, इहो सजदो सम्झ में न आयो। टियों, तव्हां मां ग़रीब जे घर में सुकल मानी खाधी आहे जॾहिं त तव्हांजे घर में शाही ताम तयारु थींदा आहिनि, इहो सम्झ में न आयो। सुल्तान महमूद गज़नवी बादशाह वराणियो त तो कल्ह जॾहिं मूंखे शिकायत कई त तव्हांजी दरबार मां कोई शख़्स घिरी मुंहिंजी घरवारी सां ज़्यादती ऐं ज़ुल्म ऐं तशदुद थो करे, उन वक़्तु मूंखे इहो धकु लॻो त मुंहिंजनि पुटनि खां अलावा मतां को ॿियो अहिड़ी हरकत या अहिड़ी जुरत न करे सघंदो हुजे। ॾीआ विसराए ऊंदहि लाइ तोखे इन जे करे चयो त जेकॾहिं मुंहिंजो पुटु बि हूंदो त मां सर कलम कंदोमांसि, मतां रोशनी में मुंहिंजे अंदरां पीउ जी शफ़क़त पैदा थिए ऐं मां नाइंसाफ़ी करे विझां। सर कलम करण खां पोइ जॾहिं मां हुकुम कयो त ॾीआ ॿारिया वञनि ऐं रोशनी थी ऐं मां हुन लाश खे ॾिठो त उहो मुंहिंजो पुटु न हुयो, शुक्र जो सजदो अदा कयो त या अल्लाह, तो मूंखे वॾे हिकिड़े ग़म खां बचाए छॾियो।
टियों जेका तुंहिंजे घर में मां मानी खाधी, जॾहिं तो कल्ह मूंखे दान ॾिनी, मां उन वक़्तु ई इहो वाइदो कयो त मुंहिंजी नगरी में जंहिं ग़रीब सां ज़ुल्म ज़्यादती थी आहे, जेसि ताईं इनखे इंसाफ़ वठी न ॾींदुसि तेसि ताईं हिकु गिरह बि मुंहिंजे लाइ हराम आहे। ऐं मां कल्ह खां मानी न खाधी आहे। दोस्तो, ईअं अॼु ग़ैरतमंद बादशाह जो किसो जो साम्हूं अची वियो त दिलि चयो त अव्हां सां शेयर कजे। कॉमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कयो, छो त अव्हांजी राय काफ़ी अहमियत रखंदी आहे। हैदर क़ादरी, अस्सलाम वालेकुम।